बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़िंदगी जो एक वॾो सच ॿुधायां। सच इहो आहे, ज़िंदगी जेके मुश्किलातूं आहिनि उहे तव्हांखे अकेले सिर तय करणियूं आहिनि। तक़रीबन कुझु वक़्त ताईं रिश्ता गॾु हूंदा आहिनि, पर उहे रिश्ता घणो टाइम साथ नथा ॾेई सघनि। ज़िंदगीअ जी हर मुश्किलात में इंसानु अकेलो थी थो वञे। कॾहिं त हुजूम में थींदो आहे, पर उन टाइम ते जॾहिं हुजूम में हूंदो आहे त क़दुरु न आहे हूंदो। पोइ इंसानु इहो सम्झंदो आहे त हीउ हुजूम हमेशह मूंसां गॾु रहंदो। पर यकीन कयो, जॾहिं मुश्किलातुनि जूं घड़ियूं ईंदियूं आहिनि त इंसान खे अकेले सिर मुंहुं ॾियणो पवंदो। कॾहिं कॾहिं त ज़िंदगीअ में अहिड़ा हालात बि अची वेंदा आहिनि जो इंसान जे रोअण जे लाइ दिलि चवंदी आहे। चवंदो आहे त मां उछगारूं ॾेई रोआं, रड़ियूं कयां, शायदि रोअंदो बि आहे, वरी पाण खे पाण जवाबु ॾेई चवंदो आहे त मुंहिंजे रोअण सां छा वरंदो। हीउ सिजु ईअं उभरंदो, सिजु ईअं ई लहंदो, हीअ दुनिया जा माण्हू ईअं ई पंहिंजे कारोबार में लॻा पिया हूंदा, कंहिंखे को बि फ़र्क़ु न पवंदो। कंहिंजे रोअण सां, कंहिंजे दाहुन करण सां हर घड़ी इंसान खे पाण खे गुज़ारणो पवंदो। असांजी ज़िंदगी में बि काफ़ी अहिड़ा वक़्त गुज़रिया, अहिड़ा ॾुखिया ॾींहं असां ॾिठा, अहिड़ा ॾुखिया माहौल असां ॾिठा। यकीन कयो, कॾहिं कॾहिं रोअण बि ईंदो हुयो, रोअंदा बि हुआसीं, पर वरी इहो चई पाण खे ख़ामोश कराईंदा हुआसीं त जिन्हनि जो वज़न असांजे कुल्हे ते आहे उहे असांखे ॾिसी मथां कमज़ोर थी वञनि, मथां असांजे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी उहे कमज़ोर थी वञनि, मथां उहे पाण खे अकेलो न महसूसु करे वेहनि। इन जे करे असां पंहिंजा हौसला हमेशह बुलंद रखंदा आहियूं, पंहिंजे लाइ न, पाण सां जुड़ियल हर रिश्ते जे लाइ, पंहिंजी ॿचड़नि जे लाइ, पंहिंजी घरवारी जे लाइ, पंहिंजी औलाद जे लाइ, पंहिंजे भाइरनि जे लाइ, पंहिंजे भेनरुनि जे लाइ, पाण सां जुड़ियल हर रिश्ते लाइ असां पाण खे मज़बूत कंदा आहियूं ऐं मज़बूत करणु बि घुरिजे। सॼी ज़िंदगी इंसानु हिक ॿिए जे सहारे ते जी इंसानु आदी थी वेंदो आहे, चवंदो आहे त माना मां कॾहिं बि विखरंदुसि कोन। पर ॾुखियो वक़्तु अचे थो। ज़रूरी न आहे त सभु कुझु पैसो ई हुजे, पर पैसे हूंदे बि काफ़ी माण्हू विखिरजी वेंदा आहिनि। जॾहिं पैसो हूंदो अथसि त शायदि उनखे उन अंदाज़े जी ख़बर घटि हूंदी आहे। गुरबत त वरी बि इंसान खे ॾींहं जा तारा थो ॾेखारे छॾे। दोस्तो, हिकिड़ो शख़्स हुयो, उन शख़्स जी हिकिड़ी अहिड़ी क्वालिटी हुई जो उहो पंहिंजे ज़बान सां कंहिंखे कुझु मयार न ॾींदो हुयो। उन शख़्स जॾहिं बि का कामयाबी माणी, उनजी कामयाबी में सभिनी हिसो वरितो, सभिनी ख़ुशियूं हासिलु कयूं, ऐं उहो बि इन ख़ुशीअ में ख़ुशि हूंदो हुओ। पंहिंजे भाइरनि सां, पंहिंजे पुटनि सां, पंहिंजे माइटनि सां सदाईं ख़ुशि रहंदो हुयो। उन माण्हूअ खे हर वक़्तु पंहिंजा तकलीफ़ूं ॾींदा हुया। उहो अकेले सिर पंहिंजो रोई, वरी ख़ामोश थी ॻोढ़ा उगी वरी ज़माने में हलंदो हुयो। हिकिड़े दफ़े उन शख़्स सां मुंहिंजी मुलाक़ात थी। उनजी जेका कंडीशन हुई, उन कंडीशन जो मां वाक़ुफ़ु हुयुसि। मूं उनखे विहारे उन खां उन हक़ीक़त बाबति पुछा कई। मूं चयो, यार तोसां हेतिरो कुझु थिए थो, कंहिंखे मयार बि नथो ॾिए, को हाल वाली कंहिंसां नथो करे। उन चयो त को फ़र्क़ु नथो पए, मां तोसां हवालु कयां, शायदि मुंहिंजे किसे जी तोखे ख़बर आहे, पर फ़र्क़ु नथो पए। मां चयो, दिलि जो भार हल्को कर। दिलि जो भार हल्को कयां, ज़बान मां हुन शख़्स जे लाइ गिला बि कढां न, ग़ीबत कढां, उन जे लाइ ॾुख कढां न। मूं चयो, अलाह खे ॿुधाए। चए पोइ उनखे सॼी ख़बर आहे, मुंहिंजी कंडीशन जी सॼी ख़बर आहे, मुंहिंजी नीयतनि जी सॼी ख़बर आहे, हुन शख़्स जे नीयतनि जी ख़बर आहे। मुंहिंजा पंहिंजा आहिनि, मां उन्हनि जी कहिड़ी वेही गिला कयां। क़यामत जे ॾींहुं इहे ई लफ़्ज़ मूंखे फेराए गवाही कंदा त तो मुंहिंजी गिला फलाणे हंधा कई, टीरे अॻे कई। पर हाणे ख़ामोशी आहे, ज़बान बंदि आहे। छा कुझु गुज़रियो, छा गुज़रंदो, वेंदो वक़्तु गुज़री। दोस्तो, उन शख़्स खे एॾी तकलीफ़ हुई, पंहिंजनि मां एॾी तकलीफ़ हुई। यकीन कयो, उन शख़्स कॾहिं ज़िंदगी में इहो न सोचियो जो मूंसां ई पंहिंजा एॾियूं नाजाइज़ियूं कंदा। उन शख़्स जे काफ़ी ॻाल्हियुनि जो गवाह मां पाण बि आहियां, पर उन शख़्स कॾहिं बि मयार कंहिंखे न ॾिनी। उन चयो, मां दाहूं कयां, कूकू कयां, मुंहिंजे रब खे त सॼी ख़बर आहे। वरी बि दाहूं कयां, कूकू कयां, पंहिंजे मथां माण्हू खिलायां, पंहिंजो पर्दो खणां, ऐं मुनासिबु नथो लॻे जो पंहिंजे रिश्तनि जो मां पर्दो खणां। उहे त ईअं कनि था, पर अगरि मां बि वरी ॼाणी उएं कयां, शायदि हू नादानी में मूंसां नाजाइज़ी था कनि।
ऐं मां ॼाणूकार थी करे उन्हनि जी गिला कयां, हिकु हिकु अॻियां मथो पिटियां त मूंसां फलाणो हीअं थो करे, छा जेको नांजाइज़ी थो करे उनखे ख़बर न आहे। हूअं बि दोस्तो परावनि खे कहिड़ी ख़बर त दिलि कहिड़ी ॻाल्हि जे करे ॾुखंदी आहे। पंहिंजनि खे सॼी ख़बर आहे त दिलि कीअं ॾुखाइबी आहे, कीअं दिलि ॾुखंदी आहे, पंहिंजनि खे कीअं रत जा ॻोढ़ा रुआरबा आहिनि, पंहिंजनि खे कीअं ताना ॾिबा आहिनि, पंहिंजनि मां कीअं नाराज़गियूं थींदियूं आहिनि। बदनाम वीचारो धारियो आहे त बाबा धारियो हुजे हा त हीअं न करे हा। धारे ते सिर्फ़ु इहो लफ़्ज़ु अचे थो, बाक़ी पंहिंजनि मां जेका तकलीफ़ मिले थी न, यकीन कयो त शायदि ॿिए कंहिंखां एतिरी तकलीफ़ कोन थी मिले। चवंदा आहिनि त धारियो तरार थो हणे पोइ बि उनजी तकलीफ़ नथी थिए, पंहिंजो त को गुल खणी हणे थो बि ज़ख़्म थो थिए। हिकिड़ो किसो हुयो, मां तव्हां सां थोरो शेयर कयो। हिन जो जेको ख़ासि मक़सदु आहे न, तव्हां ज़िंदगी में कॾहिं बि तव्हांखे अगरि रोअण बि अचे न, पंहिंजी दिलि जी ॻाल्हि दिलि में रखो, दुनिया खे न ॿुधायो। तव्हांखे अकेले जीअणो पवंदो, तव्हांखे अकेले हलणो पवंदो। तव्हां रड़ियूं करे रो था बि त बि तव्हांखे जीअणो पवंदो। पंहिंजनि जी ॻाल्हि हिकु हिकु जे अॻियां ॿुधाइण सां को बि फ़र्क़ु न पवंदो, अञा बि पंहिंजनि जो परदो लहंदो। अॼुकल्ह त पंहिंजनि खे अहिड़ो इंतज़ारु आहे त इंतज़ार में वेठा आहिनि त कॾहिं थो किरे। यकीन कयो सभिनी खे इहो इंतज़ारु आहे, पर उहो ख़ालिक़ जेको सभिनी खे बीहारियूं बीठो आहे, उनखे ख़बर आहे त कहिड़े खे केॾी महिल किराइणो आहे। बाक़ी पंहिंजा त थोरी थोरी ॻाल्हि जे करे चवंदा आहिनि त हीउ किरे जान छुटे, हीउ किरे त असां ॾिसूं, असां खिलूं, असां ताड़ियूं वॼायूं, असां माण्हुनि जी कचहरी में वञी ॿुधायूं त फलाणो कीअं कंदो हो, हाणे कीअं आहे। दोस्तो ज़िंदगी गुज़ारण लाइ तव्हांखे अकेले मुंहुं ॾियणो पवंदो, अकेले सिर। तव्हांखे रोई बि पाण खे पाण परचाइणो आहे, पाण खे दिलासो ॾियणो आहे। हालात केतिरा बि ॾुखिया हुजनि, उन्हनि खे पाण खे मुंहुं ॾियणो आहे। तव्हां ते जॾहिं बुरो वक़्तु ईंदो न, त तव्हां सम्झी वञिजो त तव्हांजो अलाह खां सवाइ केर बि कोन्हे।